नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ आचर हिंगोरो में ग़रीब पोरियत जे घर जनम वठंदड़ भीमराज कोहली जे बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾींहं जे मौक़े ते ख़राज तहसीन पेश करण जे लाइ पंहिंजे घर जे ॿाहिरियां 8 फुट जी दीवार ते 6 फुट जो बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो मुजस्मो ठाहे भरपूर भेटा पेश कई है। इन मौक़े ते नौजवान भीमराज कोहली चयो त मूं काफ़ी मुजस्मा ठाहिया आहिनि। ताज़ो ई जल परी जे मुजस्मे खां पोइ मूंखे पज़िराई मिली है। अॼु मूं पाकिस्तान जे बानी बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो मुजस्मो ठाहियो है। ऐं पाकिस्तान सां मोहब्बत कयां थो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बहितरीन लीडर हो जंहिं असांखे अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां आज़ादी ॾियारी है। ही मुल्क जिथे असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघूं था। ऐं वसवारनि खां मुतालबो करियां थो त बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो मुजस्मे खे म्यूज़ियम में रखियो वञे। जी सर, जी त अॼु कायदे अली मोहम्मद अली जिन्ना जो अॼु जनम ॾींहुं आहे ऐं उन जे करे यानी कि मुंहिंजी दिलि में पहिरीं ख्वाहिश हुई त पंहिंजे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी हिकिड़ी तस्वीर ठाहे ऐं उन जे जनम ॾींहं जे मौक़े ते मतिलबु बेटा पेश कयां। दिलि में ख्वाहिश हुई, इन जे करे हीअ तस्वीर ठाहे ऐं हिन जे मतिलबु जनम ते बेटा पेश कई आहे। जीअं त सर आउं कायदे आज़म सां प्यारु कयां थो, छो त हिननि पंहिंजे मुल्क ॾिनो आहे, पंहिंजे मुल्क ठाहियो आहे, उन जे करे तमामु घणी हिन सां मोहबत कंदो आहियां। दिसंबर जेको आहे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो डे आहे, उन जे हवाले सां मुंहिंजे भाउ जेको मुजस्मो ठाहियो, उन जी ख्वाहिश हुई त आउं कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जेको डे आहे 25 दिसंबर ते उहो ठाहे पेश कंदुसि। ॿिया बि के अहिड़ा आहिनि जेको पाकिस्तान आज़ादु कयो ऐं जेको ख़ासि तरह अॼु कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो जनम जो ॾियारो आहे, उन हवाले खां जो इन इहो दीवार ते स्केच ठाहे न, इहो ॾाढो सुठो लॻो ऐं असांखे बहितरीनु लॻो। इन मौक़े ते असांखे जेको इहो वाक़ई हिन ठाहियो आहे ॾाढो सुठो बहितरीनु कयो है न, छो त अॼु असांजो इहो फादर ऑफ द नेशन यानी असांजो क़ौम जो अबो आहे, त उन खे असांखे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ इहो ठाहियो आहे। तमामु सुठो ठाहियो, असांखे सुठो लॻो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।